मुल्क में कोरोना वायरस सबब फौतियुनि जो अंग 327 थी वियो। मुल्क में कोरोना वायरस जा वधीक 806 नवां केस ज़ाहिर थियण खां पोइ वायरस हटलनि जो अंग वधी 14,885 ताईं थी वियो। समाजी अॻवान फैसल इदी जी कोरोना रिपोर्ट ॿीहर पॉज़िटिव अची वई। उन खां अॻु फैसल इदी कोरोना जो शिकार थियो हो, जंहिं खां पोइ उनखे आइसोलेशन कयो वियो हो, जॾहिं त ॿीहर टेस्ट उनजी पॉज़िटिव अची वई आहे। जेकमबाद में छुपाए माल जी पीड़ी क़ाइम, 10 वापारी गिरफ़्तार। कराची, हैदराबाद, सखर, लाड़कानो, मीरपुर खास, नवाबशाह ऐं ॿियनि शहरनि में खुलियल दुकाननि ते रश लॻल। जेकमबाद में लॉकडाउन जी भंजखड़ी, छुपाए माल जी पीड़ी क़ाइम, हज़ारे माण्हू मौजूद। पहिरीं मई ते अवाम खे ख़ुशख़बरी मिलंदी, तेल सस्तो थींदो। हफ़ीज़ शेख, ट्रांसपोर्ट जा भाड़ा बि घटिजी वेंदा। कोरोना वायरस सबब आलमी मंडीअ में तेल सस्तो थी वियो। ऐं गड़ी छाकर लॻ पुराणी गड़ीअ में राति देर सां चोर खानज़ादो बोज़दार जे घर मां लखें रुपयनि जी चोरी करे फरार थी विया। ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।